कार्रवाई करे हज़ारे मण कणक हथ करे वरती आहे। पुलिस जो चवणु आहे त क़ौमी शाहराह ते चेकिंग दौरान 6 ट्रालर हथ करे वरता आहिनि। पुलिस मूजिबि हथायल कणक सखर ऐं रोड़ी खां पंजाब मुंतक़िल थी रही हुई। पुलिस जो इहो बि चवणु आहे त मां हथायल कणक 10,000 मणनि खां मथे आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील सां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर जमील लंजार सां। जी जमील, वधीक अपडेट कंदा हलो। 6 ट्रालर हथ करे वरता आहिनि। पुलिस जो वधीक छा चवणु आहे? जी बिल्कुल जो सांगी थानो है जिते क़ौमी शाहराह ते अॼु सांगी थाने की पुलिस SHO सलाह अखबार की सरबराही में SSP सखर इरफान समो जो हुकुम ते कार्रवाई कई है, जंहिंजे नतीजे में सखर ऐं रोड़ी खां 6 ट्रालर कणक जा स्मगल थी रहा है, जेके पंजाब दा गैर कानूनी तौर ते स्मगल थी रहा है। हालांकि सरकार तरफा सिंध सरकार तरफा कलम 144 लागू है ऐं कणक की गैर कानूनी तौर ते चिरपुर ते मुकम्मल तौर ते पाबंदी है। पाबंदी के बावजूद सखर फुट खाते जो कामूर आहिनि उन्हनि गैर कानूनी तरीक़े से कणक की तकरीबन 10,000 मण खां वधीक ट्रालर कणक जा भरे करे पंजाब मुंतकिल करे रहा, जैसे सांगी पुलिस कामयाब कार्रवाई करे 6 ही ट्रालर पंहिंजे तावील में वरता आहिनि, जिनके सांगी थाने ते बीहार वियो आहे। इन हवाले से राब्तो कयोसीं सखर पुलिस SSP सखर इरफान समे सां। उन्हनि जो चवणु त सरकार तरफा पाबंदी है, उन बावजूद भी सखर फुट तरफा ही ट्रालर मुंतकिल थी रहा है, जैसे पुलिस कामयाब कार्रवाई करे उनके हथीको करे वरतो है। ऐं साॻी तरीक़े सां SHO सांगी सनाला अखबार जो चवणु हो त ड्राइवर आहिनि उहे फरार थी विया आहिनि। उन्हनि खां पोइ ट्रालर आहिनि 6 ही कणक जा उहे पंहिंजी तावील में वठी करे सुभाणे उन्हनि खे फुट जे इंतज़ामिया हवाले कया वेंदा ऐं उनखे फुट जेके मुलवस अमलदार उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ उन्हनि जो इदारो ई उनजे ख़िलाफ़ कार्रवाई करे सघे थो। पुलिस तरफां कंहिं बि क़िस्म जी ॿी कार्रवाई न कई आहे। जी ठीक है जमील, वॾी महिरबानी अवां जी हवाले सां अपडेट कयो। पुलिस बर वक्त कार्रवाई करे हज़ारे मण कणक हथ करे वरती आहे। अञा वधीक कार्रवाई जारी आहे। इन हवाले सां अपडेट कर रहे हो जमील लंजार।